अॼु बैत सुर पूरब जो पढ़ूं था सम्झण जी कोशिशि कंदासीं छो जो पूरब ते इलाही घटि ॻाल्हायो वेंदो आहे। पूरब हा सुर पूरब जो बैत आहे त कांगल कोह थियो हुए पियो आहीं पट में। कांगल कोह थियो हुए पियो आहीं पट में। अॻे उस तिड़को न सही अॼु सारो ॾींहुं सठो हुई। पसी हाल संदो हुई कांगन कांगेरो कयो। किथे कांगोरो बि लिखियलु आहे किथे कांगेरो बि लिखियलु आहे, ॿ अलॻि लिखतूं आहिनि। हाणे हिन बैत जो जेको थोरो पाण पस मंज़र ॾिसूं त हिन बैत जे अंदरि ॿ टे शयूं ॾिनल आहिनि, ॿ टे असांखे ॻाल्हियूं ॿुधायल आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको कांग जो अमल आहे उनखे कासत जी शक्ल में जेको आहे सो इस्तेमालु थींदो। कंहिं दौर में असांजी समाजी जेका बिहक आहे सिंधी समाज जी जेका अॾावत जेका थियल आहे उन दौर जी, जॾहिं लतीफ़ जो दौरु आहे अॼु खां 300 साल पुराणो, ऐं उन वक़्त में जेका असांजी समाजी जेका बिहक हुई, समाजी ज़रूरतूं जेके हुयूं उन्हनि जो इज़हार थियल आहे। छाकाणि जो उन दौर में कांग खे जेको आहे सो कासत जी शक्ल में करे मोकिलिबो। पोइ कांग वेंदो हो या न वेंदो इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। अलबत काफ़ी लिखतनि में काफ़ियनि में वायनि में मुख़्तलिफ़ जेके शाइरी आहे जेके आहिनि असां वटि सिंफ़ूं आहिनि उन्हनि जे अंदरि कांग खे घणो मुखातब करे लिखियो वियो आहे। हिकिड़ी त असांखे इहो समाजी जेका असांजी सोच आहे उनखे माना ज़ाहिर कयो वियो आहे त घुर्जूं आहिनि उन दौर जे समाज जूं, हिकिड़ी शइ। ॿी शइ आहे त असां वटि सवणनि जी शक्ल आहे। सवण हिन में साबित आहे, ज़ाहिर आहे। सवण कहिड़ो आहे? पसी हाल संदो कांगन कांगोरो कयो या कांगन कांगेरो कयो। कांगोरे जूं असां वटि ॿ टे तस्वर आहिनि उन दौर जा, ॿ टे नतीजा निकिरनि था असां वटि। हिकिड़ो दौर त इहो, हिकिड़ो त उन में सोच इहा थी निकिरे त जॾहिं कांग जझे अंदाज़ में कंहिं वण ते वेही जेको आहे सो हुल कंदा आहिनि त उन में ॿ टे शयूं असांखे सोच में ईंदियूं आहिनि, तस्वर में ईंदियूं आहिनि। हिकिड़ो इहो त उन वण जे हेठां को जानवर हूंदो आहे, को झंगली जानवर, मींहुं आहे, गिदड़ आहे या ॿी कंहिं शक्ल में जेको को जानवर आहे उनखे उहो ॾिसंदा आहिनि त उते बि कांगोरो थींदो आहे ऐं कां कां कंदा आहिनि त माण्हू सोचींदो आहे हिते का शइ आहे, ख़तरो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो इहो आहे। ॿियो उनमें सवण हिकिड़ो ॻंढिबो आहे त हीउ कांग जझो पिया जेको माना हीउ हुल कनि त माना वक़्त जो हुक्मरान तब्दील थियणो आहे। इहो असां वटि तस्वर अॼु बि वेठल आहे। अॼु बि ॿारहाड़ियुनि जे अंदरि अॼु बि वेठल आहे त जिते बि जझाई में वणनि ते चढ़ी जेको सो शाम जे टाइम ते ख़ुशूसी तौर ते इहो कांगोरो थींदो आहे, कांगोरो जो कबो आहे त माण्हुनि जे अंदरि में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थींदो आहे त वक़्त जो हाकम त तब्दील कोन पियो थिए, बादशाह त तब्दील कोन पियो थिए, रियासत जो कुझु इन क़िस्म जो सवण असां वटि गॾिजो वेंदो आहे। जो जेको आहे जेको लतीफ़ चयो आहे त हुननि जो पंहिंजो साथी या मरे थो, मरी वियो आहे, या उहो बीमार आहे, पियो आहे उनजे मथां कां जेको आहे सो कां कां कंदा आहिनि, पंहिंजो माना ॾुख जो इज़हार कंदा आहिनि, ग़म जो इज़हार कंदा आहिनि। इन क़िस्म जूं शयूं माना इहो हिकिड़ो मंज़र पेश कयो वियो आहे असांजे सिंधी समाज जे अंदरि, ख़ासि करे ॿारहाड़ी में। त असां वटि लतीफ़ जेको आहे, लतीफ़ असांजे जेतोणीकि कांव जी जेका अहमियत आहे, कांव जी जेका अहमियत हू कुझु बि कान्हे पर लतीफ़ उनखे अहम करे छॾियो आहे त माना ही कांव ज़रूरत बि उन जी आहे, उन औरत आहे या उहो मर्द आहे, को बि किरदारु आहे जेको हुनखे पुछाऊं थो करे त कांव को हुजे त जंहिंखे आउं पंहिंजो पैगाम मोकिलियां, पंहिंजो नियापो मोकिलियां, या उहो कांग जेको आहे सो मुंहिंजी अची दीवार ते अची कां कां करे त मूंखे हिकिड़े क़िस्म जो माना ओहञाण जी शक्ल में या सवण जी शक्ल में मूंखे महसूसु थिए त मुंहिंजो को पिरी अचे पियो, जेको ॿार ॾेसावर में आहे त को या महिमान पियो अचे त किथे इन क़िस्म जा सवण बि असां वटि थींदा रहिया आहिनि। ऐं हीअ उन शइ जी निशानदेही लतीफ़ करे ॿुधाए पियो त कांगल को थियो आहे। हाणे हुनखे ज़रूरत आहे उन शइ जी
त हुन कांग जी पुछा पई करे उहा औरत जेका आहे ॾिसे पई त कांव मूं वटि अॼु कोन आयो आहे, छो कोन आयो आहे, जेको रोज़ानी अची वेहे थो, जेको कां करे थो, मुंहिंजे पिनी जा पैगाम आणे थो, हुनखे पंहिंजो हिकिड़ो सवण सम्झो वञे थो। त उन सवण जी जेका उहा शक्ल ज़ाहिर करे थी ऐं लतीफ़ हुनजी निशानदेही करे थो त कांगल हाणे उहा आहे ई कोन, हाणे आहे कोन, हुनजी पुछाव करे थी, ॾिसे थी त बाबा ही कां कान पिया आहे, कांगुरो थियो पियो आहे, हाणे उहो ई ॾिसे थी कांगुरो उहो साॻियो जो पोइ वठी वियो, हाणे उन सां मुखातब थी जेको लतीफ़ चवराए थो हुनखे त कांगल कोहो थी वियो पियो आहे पट में, अॻे उस तिड़को न सही, अॼु सारो ॾींहुं सठो हुए, पसी हाल संदो हुए, कांगल कांगुरो कयो।